नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए ग़रीबनि जो हक़ खाईंदड़ ग्रेड 17 जे चइनि आफ़ीसरनि खे नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो। इन सिलसिले में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सरबराह डॉक्टर सानिया नशरत समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्वीट ते जारी कयल बयान में चयो है त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां फ़ाइदो खणंदड़ ग्रेड 17 जे चइनि आफ़ीसरनि खे करप्शन साबित थियण ते बरतरफ़ कयो वियो आहे। चारई आफ़ीसर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां घर वारनि जे नाले ते पैसा वठंदा हुआ। ॼाणियल आफ़ीसरनि खां 4,40,196 रुपया वापसि वरिता विया। डॉक्टर सानिया नशरत इन समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्वीट ते बरतरफ़ मुलाज़िमनि जा नोटिफिकेशन बि जारी कया आहिनि, जिन मूजिबि नेकाली ॾिनल आफ़ीसरनि में असिस्टेंट डायरेक्टर मोहम्मद नौमान, असिस्टेंट डायरेक्टर शफ़ीउल्लाह, असिस्टेंट डायरेक्टर सईद फज़ल अमीन, शबील खान शामिल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।